अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियाल। अॼु ॻाल्हि कंदासीं हिकु अहिड़े मौज़ूअ ते जेको हर घर, हर नौजवान ऐं हर इंसान जी ज़िंदगी जो सां जुड़ियल आहे। इहो आहे सोशल मीडिया जो किरदारु समाज में। भाइरो ऐं भेनरो, सोशल मीडिया असांजी ज़िंदगीअ में इनकलाब आंदो आहे। जेकॾहिं उनखे सही तरीक़े सां इस्तेमालु कजे त इहो तइलीम, वापार, ख़बरुनि ऐं राब्तनि लाइ बहितरीन औज़ार आहे। हिकु क्लिक सां असां सॼी दुनिया सां गंढिजी सघूं था, नवां ख़्याल सिखूं था, पंहिंजी ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचाए सघूं था। केतिरनि ई शागिर्दनि ऐं कारोबार कंदड़ माण्हुनि लाइ सोशल मीडिया हिकु वॾी नेमत आहे, पर साॻिए वक़्तु उन जा मनफ़ी असरात बि तमामु घणा आहिनि। नौजवान कलाकनि जा कलाक फिज़ूल वीडियोज़ ऐं रांदीगरनि में ज़ाया कनि था, जंहिं करे तइलीम मुतासिर थिए थी। कूड़ियूं ख़बरूं ऐं प्रोपेगेंडा समाज में नफ़रत वधाइनि था। कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते बदतमीज़ी, ब्लैकमेलिंग ऐं दोखो बि ॾिसण में अचे थो, जेको समाज लाइ ख़तरनाक आहे। असां सभिनी खे इहो सम्झणु घुर्जे त सोशल मीडिया हिकु औज़ार आहे, जंहिंजो फ़ाइदो या नुक़सान उन ते आहे त असां उनखे कीअं इस्तेमालु करे था सघूं। जेकॾहिं असां ज़िमेवारीअ सां इस्तेमालु कंदासीं त इहो समाज लाइ इल्मु ऐं शऊर ऐं तरक़ी जो ज़रियो बणिजी सघे थो। आख़िर में मुंहिंजो अवां सभिनी खे हिकु पैगाम आहे त सोशल मीडिया ते कूड़ी ख़बर न फैलायो। वक़्तु फिज़ूल ज़ाया करण बजाए उनखे सिखिया ऐं मुस्बत कम में इस्तेमालु करियो। हिक ॿिए जी इज़त करियो, समाज खे बहितर बणाइण में पंहिंजो किरदारु अदा करियो। अल्लाह पाक असां सभिनी खे हिन समाज जी बहितरी लाइ मुस्बत सोच ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। महिरबानी तमामु ॿुधंदड़ दोस्तनि जी। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए नए टॉपिक सां तव्हां लाइ हाज़िर थींदासीं। तेसि ताईं ॾींदो कैमरामैन ज़ोहेब अली परियाल ऐं मोहम्मद इसाक खे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद।